बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ सां गॾु मां आहियां अली जाफ़री सोलंकी ऐं मां आहियां किरण सुमरो। सभ खां पहिरीं ख़ासि ख़बरूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे CPEC पाकिस्तान खे चीन जे वधीक वेझो आंदो आहे। ॿिन्ही मुल्कनि जे अवाम में वेझा लाॻापा आहिनि। चीन सदाईं ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। चीनी मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान वज़ीर आज़म चयो त बालादिल कश्मीर बाबति ओलह जे मुल्कनि जी ख़ामोशी ते ॻणती आहे। अफ़गानिस्तान 40 सालनि खां ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। 4 करोड़ अफ़गाननि लाइ हिकु वधीक बहिरान पैदा थी सघे थो। टंडोल एयरपोर्ट वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत में अहम इजलास। तरक़ियाती मंसूबनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार। DC ऑफिस में इजलास दौरान सूबाई वज़ीर इस्माइल राहू, इम्तियाज़ शेख, जाम खान शोरो, मंजूर वसाण ऐं ॿियनि जी शिरकत। कराची के डिफेंस वाले इलाके में ज़ेर तामीर घर की छत किरी पई। ठेकेदार समेत 5 पोरे दबजी विया। एक पोरे जो लाश कढियो वियो, ॿियनि खे कढण लाइ कोशिशूं जारी। रेस्क्यू ज़रियनि मूजिब छित भराई दौरान किरी पई, जंहिंजे नतीजे में ठेकेदार ऐं पोरे दबजी विया। संजौरो में अकड़ा पर्ची जुआ जो कारोबार अरूज ते। नौजवान नस्ल तबाही के किनारे ते। पुलिस स्टेशन संजौरो की हद में पुरानी टैक्सी स्टैंड ते जुआ जो अड्डो कायम, जिथे रोजाना लखन रुपए की जुआ थियण लगी। नौजवान लालच में अची पांजो अलो तलो विञाइण लगा। पुलिस जुआरियन की सरपरस्त बणियल। मुल्क में कोरोना जा हाञा जारी। वधीक 27 हयातियूं ज़ाया। 7,963 नवां केस साम्हूं अची विया। NCOC जे मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि में 70,889 नयूं टेस्टूं कयूं वियूं। मुस्बत केसिस जी शरह 11.31 थी वई। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।